विखेरा शरीफ लगे राहू के ॻोठ समो मल्हा जी रहबासन मिसमात गुलाम प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मुंहिंजो मुड़ुसु क़ाइम मल्हा 4 साल अॻु वफ़ात करे वियो आहे, जंहिंमां मूंखे हिकु पुटु सालिक मल्हा आहे, जॾहिं त मुंहिंजे मुड़ुसु क़ाइम मल्हा खे हिसे में 2 एकड़ ज़मीन मिलियल हुई, जंहिं ते मुंहिंजे ॾेरनि अलाह बख्श उर्फ लालू मल्हा, मंठार उर्फ मन्नू, दिलदार मल्हा, दिलबहार, रसूल बख्श, पीर बख्श कब्ज़ो करे असांखे घरां कढी छॾियो आहे। मिसमात गुला मल्हा सदस पुट सालिक मल्हा वधीक चयो आहे त असांजी जंहिं घर में रिहाइश हुई उहो घर मुंहिंजे ॾेरनि ड्राहिपट करे छॾियो आहे ऐं असांखे ॻोठ मां कढी छॾियो आहे। असीं ॿई माउ पुट दरपदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। DIG हैदराबाद SSP हैदराबाद खां मुतालबो कयो आहे त असांजी मिल्कियत ॾेरनि खां वापसि कराए ॾिनी वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची